नाज़रीन पनवाकिल मां के खबर ॾियो पिया कुछ महीना अगवा थी वियल पीरसन इलियास जंगेजो बाज़ियाब थी वियो आहे। एसएसपी इरफान समो जी अगवानी में कच्चे में ऑपरेशन दौरान मुकाबलो थी पियो। बिहारी ने पुलिस विच में मुकाबले बाद मगवी इलियास जंगेजो बाज़ियाब थी वियो आहे। पनवाकिल मां खबर मूंखे ॾियो पिया कुछ महीना अगवा थी वियल पीरसन इलियास जंगेजो बाज़ियाब थी वियो आहे।